मुसा रहा साहब साहब सिर्फ 2 मिनट मुझे मुसा से ॻाल्हाइण 2 मिनट मूंसां सां तोखे ॻाल्हाइण ॾियां थो सम्झी न पर पहिरियों मूंसां ॻाल्हाए अचु वज़ीर एतिरा ॾींहं घुमूं अॼु असांखे ॻोल्हे हिते लॻो अथई त रोई आहे बुज़दिल दोस्त आहे जॾहिं मुश्किल वक़्तु ईंदो आहे न त टरी वेंदा आहिनि ऐं जॾहिं ख़तरो टरी वेंदो आहे हेॾर ज़ाहिर थींदो असां सां पूरी राति नवाब खान थो खेॾे मूंसां केर बि खेॾे उहा तमामु जल्द ज़ाहिर थी पर हिन महिल दुरुत इहा ॻाल्हि नवाब जे साम्हूं न रखिजो छो त नवाब हिन महिल असांजे तरफ़ खां वकील बि कंदो केस बि विढ़ंदो उन करे दुरुत खे चवां थो त जेसि ताईं असां जेल मां आज़ाद थी ॿाहिरि न निकिरूं इन ॻाल्हि खे ज़ाहिर बि न करियो ऐं नवाब खान खे ज़रो बि शक न अचे त पोइ असां उनजे मथां शक कयूं तूं चाहींदो त असां नवाब खान खे इस्तेमालु कयूं जॾहिं नवाब खान असांखे इस्तेमालु करे त पोइ असां छो न असां बि हुनखे इस्तेमालु कंदासीं सलाह तुंहिंजी सुठी आहे मूंसां हाणे ॾिसूं त असां नवाब खान खे केतिरो इस्तेमालु करे सघूं था नवाब खे कीअं इस्तेमालु करणो आहे इहो तूं मूसा जे ज़हन ते छॾे हलो थाने ते वेह न मूसा के कपड़ा ॾियण ॾई आए ॾई आयासीं ॾई आयासीं हा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधा मूसा जो भला थाने सां इश्क थियो आहे छा निकिरे ई ॿाहिरि कोन थो तव्हां जहिड़नि जा कम आहिनि तूं जाई लीमे जा कम आहिनि जंहिं शादी वारे ॾींहुं मुंहिंजे पुट खे ॿधाए छॾियो सभु सम्झां थो अच्छा जो ॾोही कोन्हे को मां छा त कम ई कोन था कयूं असां चुप करे वेठा आहियूं न जेको कमु थिए थो पंहिंजे पाण सां कयो झटि बातियूं थोरी थोरी ॻाल्हि सां चिड़ी था वञो छेड़ा था कयो पोइ नुक़सानु थो थिएव त वरी पोइ दाहू था कयो आहे कोन कया मुंहिंजे पुट जहिड़ा इहो खून बि मुंहिंजे पुट न आहे कयो इहो इल्ज़ाम लॻो आहे हुन ते ऐं इल्ज़ाम हणण वारा तव्हां मां सभु सम्झां थो तूं हिन घर में रहण थो चाहीं न तॾहिं मुंहिंजे पुट खे ॿधायो अथई मां छो हुन खे ॿधाया अरे आ चरिया मां तव्हांजे घर जो भाती आहियां मां तव्हांजो सजल आहियां मां चाहियां थो त तव्हां ख़ुशि हुजो पर मूंखे न कढो बचे थो पर तव्हां जिद करे वेठा हो मखण निकिरे काॾे वञे ॿाहिरि आहे तूं हिते रहंदे ऐं असां ख़ुशि हूंदासीं हा अलाह ख़ुशि कंदव मां दुआ थो कयांव वेले वेले ते 10 मानियूं थो खाई ऐं ख़ुशि हूंदासीं उहो सॼो नसीब आहे तव्हां पुट मूंखे खारायो अलाह थो मूंखे खाराए तूं वञी छो नथो ॻोठ छो नथो वञी जॾहिं अधी बेगुल बोॾे हली वई आहे तोखे उते नांग थो खाए छा नांग कोन्हे को उते बाबा हिते मज़ो जेको आहे सॼो कुझु मज़ो ई कोन्हे को हिते निकिर ॿाहिरि त कुझु बीठो आहे मगर ख़ुशि अलाह लस्सी पानी खाऊं वरी अञा हेॾे फिर त कोन को मगर चाह पींदे पीअंदुसि वरी चाह था पिया इहो मुफ़्त में खाइण पियो हिन ॻोठ में आहे ॿिए हंधि आन छो बि कोन्हे आहे उते ॻोठ वारा सुञाणे विया अथई न त खाऊ आहे उन करे हे बि 2-3 ॾींहंनि में सुञाणी अथई ॻोठ वारा त सलाह ई कोन कंदई जेके 2-3 ॾींहं माण्हू इज़त सां गुज़ारे हा मां कोन ॾिसो भले मूंखे गेले उछलियो वरी शाम जो ॾिसो आहे तरस मूंसां ईंदो पाणी आज़ाद थी पोइ ॾिसां तूं हिन घर में रह बिस्मिल्लाहियूं आया अंगण अजीब नसीब मुंहिंजा भला जो नवाब खान मुंहिंजे तॾे ते आयो आहे अचो वेहो विया कोन थो शेरानी बस हितां गुज़रियुसि सोचियुमि त तोखां तबियत पुछण वञा नवाब खान मुंहिंजे मालिक जा करम जेकॾहिं मुंहिंजे मथां रब जो सायो आहे बाक़ी दुश्मन मुंहिंजो आंगूठो बि पटे कोन था सघनि तव्हांखे मारण जी कोशिश त सजावल ई करे सघे थो सच इहो आहे त गोली हलाइण वारे खे मूं नाहे ॾिठो पोइ इन खसीसड़े सिजावल जे मथां छो इल्ज़ाम आहे खणी जो चेहरे खे तव्हां ॾिसी न आहियो सघिया पर हिते सजावल खां वधीक तव्हांजो दुश्मन हिकिड़ो आहे नवाब खान जेकॾहिं मुंहिंजा दुश्मन नाहिनि त पोइ सजण केरु
हर ॿियो हथ मूंखे शेर अली खे मारण जी कोशिश तो करे। पोइ त तव्हांखे पंहिंजो ख़्यालु रखणु घुरिजे शेर अली। इन त वक़्त खां अॻु में ई तव्हां पूरा कया वञो। नवाब खान, ओ नवाब खान, इहे ख्वाब हर हिकु मुंहिंजो दुश्मन पंहिंजे अंदर में सांटियूं वेठो आहे, पर शेर अली ही शेर अली उनजे मारण जहिड़ो आहे। मालिक तव्हांखे वॾी हयाती ॾिनी। कॾहिं वक़्तु मिलियो त असांजी उतागड़ी ते बि पेर घुमाए वञो। ठीकु आहे नवाब खान, तव्हांजी उताकड़ीअ ते ज़रूर अचबो। पोइ मोकिलाणी कोन्हे का, थोरो शहर कम मां हलां थो। सभु सड़ाए वॾा हे हिते कीअं अचे पहुतो? नवाब खान इहो ॾिसण आयो हो किथे मां ख़ौफ़ में वरतल त न आहियां या हुननि खां ख़ौफ़ज़दा थी वियो आहे। हिन शेर अलीअ खे ख़ौफ़ज़दा करण वारा अञा पैदा ई न आहिनि थिया। मां वञा उहो पुट ई न आहे ॼणो जेको मूंखे ख़ौफ़ज़दा करे। इहा जांच लहण हिते आयो हुयो वॾेरो नवाब खान। नज़ीर मिलियो हो? काॾे वियो? चए पियो त दरिया ऐं मूसा सां मिली मां अचां थो। जेकॾहिं नज़ीर मूसा ऐं दरिया ख़ान सां मिलण वियो आहे न, पर नज़ीर खे असां सां मिलण जी का बि ज़रूरत नाहे। हीर, नज़ीर असांजो दोस्त आहे, जेकर मूसा सां मिलण वियो त छा थी पियो? सुडल दोस्त उहो आहे जेको सिधो ऐं खरो हले, जेको ॿिन्हिनि तरफ़ हलंदो आहे न, उहो दोस्त न मुनाफ़िक चइबो आहे। मीर तूं सही थो चईं, मुनाफ़िक माण्हू कॾहिं बि नुक़सान थी सघे थो। अॼुकल्ह तूं छॾ नज़ीर खे, तव्हां कम जी ॻाल्हि ॿुधो। ॻाल्हि कर मीर। सुडल मां राणी खे वापसि घर आणणु चाहियां, ऐं इहो कमु एतिरी आसानी सां कोन थींदो। ज़बरदस्ती बहावल जे घर में घिड़ी मूंखे राणी खे खणणो पवंदो। मीर, बहावल ऐं वक़्त सां ॾाढाई करे सघूं था। भाॼाई राणी न अचे त बख़्शल राणी मूंसां हली ईंदी, मूंखे एतिरी त पक आहे। कमु ख़तरे वारो आहे मीर, कुझु बि थी सघे थो। सोडल मां तुंहिंजो पलांद बि करणु चाहियां थो ऐं राणी खे बि वापसि आणणु चाहियां। तुंहिंजो पलांद बि थी वेंदो ऐं राणी बि अची वेंदी। मीर, इहो कमु कॾहिं करणो आहे? बख़्शल इहो कमु पाण अॼु राति कंदासीं, जेकॾहिं तव्हां तयारु आहियो त। ठीकु आहे मीर, अॼु राति ई बहावल जे घर में घिड़ूं था। इन वक़्त जो मथो मां कचो कंदुसि। बाक़ी रहियो इहो बहावलड़ो, उनखे मां ऐं मीर संभालींदासीं। तो पोइ बसि ठीकु आहे, तयारी करे छॾ। अॼु राति हर हाल में हलणो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।